इन्ना सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौकूता वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि शैइन अलमुन व अलमुल ईमान अस्सलात सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। 27 सफ़र मुताबिक़ 22 अगस्त 2025 जुमे जो ॾिहाड़ो बाबरकत अल्लाह जे घर में अल्लाह के राज़ी थियण जी नियत कई। अॼु मौज़ू आहे नमाज़ जी अहमियत फ़ज़ीलत। अहादीस रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरानी आयत रुगो तर्जुमा न कजनि, क़ुरानी हदीस पढ़ंदो वञे त कई कलाक लॻंदा। माना मतिलब खां सवाइ रुगो क़ुरान ॿुधाईंदो वञे त नमाज़ में केतिरा दफ़ा बयान कयल आहे। अल्लाह से फरमायो वमा कान अल्लाहु लियुदिया ईमानकुम, अल्लाह से तव्हांजो ईमान ज़ाया न कंदो। तव्हांजो ईमान आणियो था, महिनत कयो था, दीन जी ईमान जी वज़ाया न कयो। हर एक शइ जी सुञाणप आहे, ईमान जी सुञाणप कीअं थिए? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लिकुल्लि शैइन अलमुन व अलमुल ईमान अस्सलात। हर एक शइ जी निशानी आहे, ईमान जी निशानी अथव नमाज़। अब स्कूल जी ड्रेस, हर एक स्कूल जी पंहिंजी पंहिंजी ड्रेस आहे, हर एक मुल्क जी इलाइक़े जी पंहिंजी ड्रेस आहे, हर सूबे वारनि जो पंहिंजो कपिड़ो पाइण लिबास आहे। फरमाई ईमान ज़ाया न थींदो, ईमान जी सुञाणप अथव नमाज़। नमाज़ अथसि त ईमान पूरो अथसि, नमाज़ न अथसि त ईमान खां ख़ाली। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे इन अव्वल मा युहासब, पहिरीं जेका पुछाणो थींदो सो नमाज़ जो थींदो, हिसाब किताब थींदो नमाज़। नमाज़ पूरी थी अॻिते ॿिया कम सवला थींदा। फरमाया या अल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। ऐ ईमान वारो मदद घुरो सब्र ऐं नमाज़ जे ज़रिए, बेशक अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। तकलीफ़ पहुचे परेशानी ते नमाज़ भॼो। कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा हज़बहु अम्रुन बादर इला सलात। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं का तकलीफ़, रंज, गम, परेशानी पहुचंदी तकड़ कंदा नमाज़। ज़रूरत पई सलातुल हाजत, ज़रूरत वारियूं ॿ नमाज़ूं पढ़ंदा। परेशानी थी, आंधी तूफ़ान आयो, भॼी अल्लाह जे घर में नमाज़ पढ़ंदा। हर दर्द जो दवा ऐं इलाज नमाज़, जंहिंजो असां तवजो ई न कयो, छॾे ॾियो। परेशानी थिए, रिज़्क़ रोज़ी में कमी अचे, नमाज़ ॾे भॼ, अलाह पाणे रोज़ी ॾींदो। हिकिड़े सहाबी सगोरे जे घरवारी जो खाइण लाइ कुझु कोन्हे को, चई तूं घर में नफ़िल पढ़ाओ, मस्जिद तो नफ़िल पढ़ाओ, अलाह खां करो। नमाज़ पढ़ी मोटियो, चई ॾे अवाज़, चई कुझु न थियो। चई अलाह जे ॾियण में कमी कान्हे का, असांजे नफ़िल पढ़ण में कमी आहे, घुरण में उहा तड़प कान्हे का। वरी थियो, कुझु न थियो। चई असांजे घुरण में कमी आहे, असांजी नमाज़ उहा न आहे। टियों दफ़ो बि चईसि तूं घर में नफ़िल पढ़ी अलाह खां घुर, मां मस्जिद में थो पढ़ां। टियों दफ़ो आयो, नफ़िल पढ़ी अलाह घुरी। चई ॿियो त कुझु कोन्हे, अटे वारी चकी मां अटो पियो अचे। चई भर पंहिंजा थांव भरियूं, 10 साली ॾुकर जी परेशानी, पाड़े वारनि जा थांव भरियूं, अटो भरिजी वियो जाम। हाणे जॾहिं जाम थी वियो त पोइ चयो ॾिसूं सही इन में आहे छा। हिकिड़ो कणिक जो दाणो पियो, हिकिड़ो, जंहिंमां हिननि जा थांव, पाटूं, प्लेटूं भरियूं, पाड़े वारनि भरियूं। अची हुन साहबी सगोरे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾसियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं इहो तूं मथां ढकु न लाही साथ या क़यामत ताईं चकी हलंदी रहे हा, मुंहिंजी उम्मत इहो मौजूदु ॾिसे। रिज़्क़ रोज़ी जी कमी पहुचे रब ॾे, अब हाणे भॼ भाड़ी ॾे, वॾे ॾे भॼ, मुंहिंजे ॾे भॼ, हुन ॾे भॼ, हुन ॾे भॼ। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? हाणे हिकिड़ो ॾिठो पियो सम्झाइण लाइ हैदर क़ादरी तेज़ाब सिंधी सां पियो हले, उन जी नसीहत। ॿियो हिकिड़े खां गाॾी वारे खे चयो अलाह मूंखे कुझु ॾे, अलाह नाले अलाह तोखे गज ॾींदो। न चयो अलाह तोखे कोन ॾींदो, रुॻो मूंखे थो ॾे। तुंहिंजे दुआ सां मूंखे ॾींदो, उन खां तूं घुर त तोखे ॾिए न। ॿाहिरि वञी सोचे पियो ॻाल्हि त सही थो करे, हिन खां जो पिना दफ़ा ॾे अलाह तोखे गंज ॾींदुई, उन अलाह खां मां छो न घुरां, मूंखे बि त ॾींदो न। मूंखे हिकिड़े दोस्त ॾसियो त ख़ैबर पख्तूनख्वा में पेनूं न आहिनि। असांजे सिंध ऐं पंजाब में त इहो गढ़ लॻो पियो आहे, सऊदी में बि ईअं था पिननि, ऐं पाकिस्तानी पिनण में हुते मशहूरु आहिनि। बसि रुमाल विछाए वेठा आहिनि, देरी कान्हे। माण्हुनि खां पिनण जी ज़रूरत ई कोन्हे, अलाह खां घुर। तंहिंजे करे अलाह से फरमायो वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़न नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा। हुकुम कर पंहिंजे घर वारनि खे नमाज़,
निमाज़ जो हुकुम करिणो आहे। अलाह जे हुज़ूर खे जो प्यारा पंहिंजे घराणे खे, माउ खे, भेण खे, धीउ खे, ज़ाल खे, पुट खे चवणो आहे भला विढ़ण न त चइजे वा निमाज़ पढ़ो। असांजो कमु आहे पाबंदी सां चवणु, न पढ़ंदियूं त पाण सज़ा खणनि। भाउ भेण भाणेजी खे चवणु असां ते लाज़िम आहे। जेकर न चवंदासीं त असां खां पुछा थींदी बस तोखे जो चयोसीं तो हुकुम न कयो, तो चयो न। ऐं वरी हुकुम ईअं न कबो त पुट खे निमाज़ पढ़ वस्तबिर अलैहा, पाण बि हुन ते क़ाइमु रहबो, पको रहबो, पाण बि निमाज़ पढ़बी। अवा निमाज़ पढ़ी आहे पाण वेठो आहे, अमा चए पुट खे निमाज़ पढ़ी आहे पाण पढ़े ई न। पुट खे बि चओ, धीउ खे बि चओ, पाण बि पढ़ो। ला नसअलुका रिज़्क़, अलाह ते असां तव्हां खां रोज़ी नथा घुरूं, पैसा नथा घुरूं, चंदो को चाड़ी को माल मिल्कियत नथा घुरूं। न नरज़ुकुका, असां तोखे रिज़्क़ ॾींदासीं। रिज़्क़ जो सुवाल तोखां नथा कयूं, रोज़ी असां तोखे ॾींदासीं। वल आक़िबतु लित्तक़वा, भली पछाड़ी आहे परहेज़गार, जेको अलाह खां ॾिनी ख़ौफ़ ख़ुदा धारे निमाज़ पढ़े। इनखे इन आयत मां सम्झ में आयो त निमाज़ जे तुफ़ेले सदके रिज़्क़ में बरकत थींदी, रिज़्क़ मिलंदो। सॼो ॾींहुं रोज़ी जी तलाश में आहे, सुबुह खां राति ताईं दुकान बंदि थो करे, 12 ॾींहं थो खोले। वॾे असुर मां त नंढे हूंदे ॾिसंदो हुउसि, फजर खां अॻे बि दुकान वारा दुकान खोलींदा, हाणे जी ख़बर कान्हे का। वॾे असुर निमाज़ खां अॻे दुकान खोली पियो, निमाज़ पढ़ी वञी दुकान खोल त अलाह बरकत ॾियई। माल त जाम आहे, बरकत न हूंदी, इज़त न हूंदी, तुंहिंजे माल खे छा कबो? उहो सोनी घोरियो जेको कन छॾे, चइबो आहे माल में बरकत ॾियण वारी ज़ात ख़ुदा जी आहे। अलाह खां निमाज़ पढ़ी फजर जो पंहिंजे धंधे दाड़ी सां लॻ, वरी निमाज़ पढ़ी अलाह खां घुर, अलाह ॾिस त कीअं तोखे रिज़्क़ ॾिए थो। रिज़्क़ बि ॾींदो, बरकत वारो ॾींदो। फरमायो निमाज़ जी फज़ीलत लाइ, फरमायो कुर्रत आइनी फी सलात, निमाज़ मुंहिंजी अखियुनि जो ठार। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अस्सलातु मिफ्ताहुल जन्नत, जन्नत जी कुंजी अथव निमाज़। अखियुनि जो ठार आहे, नबी जी अखियुनि जो ठार आहे निमाज़। ऐं फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रासुल अम्र अल इस्लाम व उमूदु सलात, दीन जो मथो मग़ज़ इस्लाम, असां मुस्लमान थियासीं, उन जा पिलर ऐं सुतून निमाज़। का बि छित बिना पिलर ऐं सुतून जे न बीहंदी। अवा हिन छित खे भितूं कढी छॾियूं, कान बीहंदी, भित खां सवा छित न बीहंदी। इस्लाम आंदई, निमाज़ नथो पढ़े माना इन दीन ड्राए छॾे। ॿी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सलातु इमादुद्दीन, निमाज़ दीन जो थंभ आहे। मन अकामहा फ़क़द अकाम दीन, जंहिं निमाज़ खे क़ाइमु कयो दीन खे क़ाइमु कई। वमन हदमहा फ़क़द हदम दीन, जंहिं निमाज़ खे ड्राथो दीन खे ड्राए छॾी। ॿियनि जे खे न, पंहिंजे दीन खे ड्राए छॾी। जेको पाण दीन आंदो हुई, ईमान आंदो हुई, हथ सां ड्राए छॾी। निमाज़ खे क़ाइमु कई माना पंहिंजे अंदर जे दीन खे, पंहिंजे पाण खे कुल ॾे क़ाइमु कयो बीठो आहे। निमाज़ ड्राथई ॼण पंहिंजे इस्लाम खे ड्राए छॾी, हथनि सां ड्राए छॾी। निमाज़ जी एॾी ताक़ीद आहे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, मुंहिंजी दिलि थी चए त मां निमाज़ शुरू थिए पंहिंजी जाइ ते कंहिंखे निमाज़ खे बिहारियां। हदीस जा लफ़्ज़, नौजवानी जमात खणा, काठियूं बि खणा, जेके मस्जिद नथा अचनि निमाज़ पढ़णु या घर था पढ़नि, उहे काठियुनि सां बाहि ॾेई हुनजा घर ई साड़े छॾिया। ऐं मूंखे पर ख़ौफ़ आहे औरतुनि जी ॿारनि जो, कमज़ोर में औरतूं ई ॿार, उहे जे न हुजनि तुंहिंजा घर ई साड़ाए छॾिया। माना निमाज़ जमात सां न पढ़ण जे करे हुज़ूर जी दिलि में इहा तलब पैदा थी, तुंहिंजा घर ई सड़ी पवनि, साड़ाए छॾिया। पर कमज़ोरनि जे करे नथा थियनि, असांखे परवाह ई कान्हे, निमाज़ जी का बि फ़िक्र कान्हे। मोबाइल में वेठासीं, कचहरी में वेठासीं, मिटनि माइटनि ॾांहुं वेठासीं, धंधे दाड़ी। अरे बाबा, इन धंधे में बरकत विझण वारी ज़ात अलाह जी आहे। निमाज़ पढ़ त अलाह तो बरकत ॾींदो। वक़्त जी पाबंदी निमाज़ सां थिए थी। फरमाए इन सलात कानत अलल मोमिन किताबम मौक़ूता, अलाह क़ुरान में फरमाए बेशक निमाज़ मोमिननि ते मुक़र्रर वक़्त ते फ़र्ज़ आहे। निमाज़ पढ़बी पाबंदी सां, वक़्त सां, बेटे में न। ऐं निमाज़ क़ाइमु कबी। फरमाए अकीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिन, निमाज़ क़ाइमु करियो, ज़कात ॾियो, रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो। रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो माना जमात वारनि सां गॾु निमाज़ पढ़ो, अकेली न पढ़बी। जेको माण्हू अकेली निमाज़ पढ़ंदो, हिकिड़ी निमाज़ जो सवाबु, जमात सां पढ़ंदो 27 निमाज़ुनि जो सवाबु। हाणे हिकिड़े खे दसजे त बाबा फलाणी जाइ ते पेट्रोल जेको आहे 27 रुपया लीटर ते घटि थो मिले, ॿुधायो हितां खां दौड़ हुजे 60 में सकरंड हलियो वेंदो, पंहिंजो त पेट्रोल वठंदो पर खोड़ बोतलूं भराए ईंदो। अवा 27 रुपया लीटर ते बचंदा, जेकॾहिं 1000 रुपयो नफ़ो थी वेंदो, गाॾी भराए ईंदो।
हिकिड़ी निमाज़ अकेली पढ़ंदो, हिकिड़ी निमाज़ जमात सां पढ़ंदो, 27 निमाज़ जो सवाबु, केॾी वॾी फज़ीलत आहे। तंहिंजे करे अकेली बकरी खे बगड़ खाई वेंदा, पर वलर हूंदी त बगड़ हिमत कोन कंदो। अकेलो निमाज़ पढ़ंदो त शैतान हमलो कंदो, ख़्याल ऐं वसवसा ॾींदो। जॾहिं जमात सां हूंदो त शैतान बि डिॼंदो। निमाज़ इंसान जी दिलि जी राहत ऐं सुकून आहे। जीअं नबी जी अखियुनि जो ठारा निमाज़ बि सुकून ऐं राहत आहे। फरमाए इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर वला ज़िक्रुल्लाह अकबर। कुरान शरीफ में अल्लाह फरमाए बेशक निमाज़ रोके थी बुछड़ाई खां, बेआई खां, अल्लाह जो ज़िक्र वॾो। निमाज़ अल्लाह जो ज़िक्र आहे। सवाल पैदा थींदो निमाज़ पढ़े थो चोरियूं करे थो, निमाज़ तॾहिं कोन रोके, निमाज़ पढ़े थो गंदा कम करे थो। पोइ हिन जा ॿ जवाब। हिकिड़ो जवाबु त निमाज़ जे बरकत सां अॻिते हली कमु छॾे थो, आहिस्ते आहिस्ते कमु छॾिजी वेंदो। ॿियो जवाबु निमाज़ जेको 10 मिंट पढ़े थो उन महिल न चोरी थो करे, न गंदो कमु थो करे, न विड़े थो, न कुझु, उन महिल त सुकून में अलाह ॼाॾो बीठो आहे। निमाज़ इंसान खे बुराइनि खां अॻिते हली रोके छॾींदो। अलाह ने हज़रत मूसा खे फरमायो अक़िम सलात ले ज़िक्री, ए मूसा निमाज़ क़ाइम कर मुंहिंजे ज़िक्र लाइ। निमाज़ अलाह जो ज़िक्र आहे। हिकिड़ो चवंदो आहियां सुबुह ज़िक्र कंदो आहियां बसि, अबा निमाज़ में त ज़िक्र अलाह क़ुर में निमाज़ जो ज़िक्र चयो। जीअं ज़िक्र अलाह जो अज़ीम अफ़ज़ल आहे, फरमाए निमाज़ बेआई बुछड़ाई खां रोके थी। अॻिते फरमाए भला ज़िक्रुल्लाह अकबर, अलाह जो ज़िक्र वॾो आहे। इहा निमाज़ ई आहे जेके अलाह ज़िक्र चयो। अक़िम सलात निमाज़ क़ाइम कर ले ज़िक्री मुंहिंजे ज़िक्र लाइ। माना निमाज़ अलाह जी यादगिरी आहे। अब ॿियूं कंहिंजे यादो था? अलाह जे यादो। अहकमुल हाकिमिन जे यादो, जेको बादशाह जो बादशाह आहे, हाकिमनि जो हाकिम अलाह आहे। ऐं निमाज़ खे जिन तवज्जो ई न ॾिनो, परवाह ई न कई। सूरत मरियम आयत नंबर 59 फरमाए फखलफ मिन बादिहिम खल्फुन अदाउ सलात वत्तबउ शहवात फसौफ यलकौन गय्या। पोइ अहिड़ा माण्हू आया बाद में ईंदा जिन निमाज़ खे ज़ाया करे पढ़ियो ई दुनिया जे खफ़नि में, धंधनि दाड़ियुनि में सभु शयूं आम सम्झो, निमाज़ खे आराम सां ॼमो। वत्तबउ शहवात ख़्वाहिश जे पुठियां लॻा, शौक़ शताबी में, घुमण फिरण में, कचहरी में, अयाशी में, पंहिंजे मौज मस्तीअ में, रुलण पिनण में। पोइ फरमाए फसौफ यलकौन गय्या, ये जहन्नम में दाख़िल थींदा। अल्लाह जे क़ुर में फरमायो त निमाज़ छॾण जे करे ख़्वाहिश जे पुठियां लॻा निमाज़ खे छॾे ॾिनो, जहन्नम में वेंदा। जहन्नम जी बाह हिन बाह खां 70 दफ़ा वधीक गरम आहे। हिन बाह ते कंहिंखे जेकर चइबा तोखे 10,000 था ॾियूं, माची सही तीली ॿारियो था, हिकिड़ो मिंट आङुर रखण ॾियो, 1 मिंट न रखंदो, 10,000 पैसा ॾियो। ही बाह 70 दफ़ा धोतल आहे। जहन्नम जी बाह इन खां 70 दफ़ा वधीक तपियल आहे। उन जो बाह में उछलजंदो त कोयला थी वेंदो। फरमाए जॾहिं बाह सड़ी वेंदी, बाह में कोयला थी वेंदो। बदल नाम जुलूदन ग़ैर, वरी ॿी खल ॾींदासीं त वरी सड़े थी, वरी तकलीफ़ थी, ठीकु थियो वरी साड़ींदसि, वरी तकलीफ़ ॾींदसि। ही दुनिया जी बाह नथा सही सघूं, हू किथां सही सघंदासीं? निमाज़ सां अलाह रिज़्क़ जी कुशादगी ॾिए, निमाज़ सां सुकून मिले, निमाज़ सां फ़राहत मिले, त पोइ बाक़ी छा खपे? तंहिंजे करे दोस्तो निमाज़ जी पाबंदी कबी, निमाज़ में सुस्ती न कबी। ऐं निमाज़ खे छॾींदड़ शख़्स नाकामी नुक़सान न। फरमाए हाफ़िज़ू अला सलवात व सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। अल्लाह जे क़ुर में चए थो निमाज़ जी हिफ़ाज़त करियो, ख़ासि करे विची निमाज़, टे पहिरीं निमाज़, असर निमाज़, अल्लाह जा फरमाबरदारी थी करे बीहो। पोइ हिकिड़ा बुज़ुर्ग चवंदा आहिनि विची निमाज़ मां मुराद हर निमाज़ विची निमाज़। जीअं टे पहिरीं निमाज़ विच में आहे फज्र ऐं मग़रिब जे, ईअं वरी सांझी निमाज़ विच में आहे ॿे पहिरीं ऐं इशा जे। इशा सोमहणी निमाज़ विच में आहे सांझी ऐं फज्र जे। फज्र निमाज़ विच में थी सोमहणी ऐं ॿे पहिरीं जी, हर निमाज़ विची। निमाज़ खां सवा इंसान जी निजात आहे का। फरमायूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको निमाज़ नथो पढ़े सो मुनाफ़िक़ आहे। ऐं फरमायूं जेको निमाज़ नथो पढ़े, फज्र जी निमाज़ ख़ुसूसन कोताही थिए थी, असांखे अलाह से माफ़ फरमाए। पोइ शैतान उन महिल हुनखे चए थो सुम्ही पवञा, वक़्तु घणो आहे, निमाज़ जो टाइम पूरो थियो, पोइ मुंहं ते मुठियो हलियो थो वञे। रोज़ पिया पंहिंजे मुंहं ते असां शैतान खे मुठिरायूं। निमाज़ पढ़ण सां रिज़्क़ जी कुशादगी थींदी। निमाज़ खां सवा इंसान जी बचाव आहे ई कोन। निमाज़ में छा थींदी? पाकीज़गी थींदी, पाकाई कंदो। निमाज़ में अलाह खां दुआ घुरंदो। अतहियात में निमाज़ में जेको आहे सो अलाह खां अलहम्द पढ़े थो, अलाह जी हमद सना बयानु करे निमाज़ में अलाह खां दुआ घुरे थो, एहदिना सिरातल मुस्तक़ीम, अलाह जी सिधो रस्तो ॾेखार, सिधे रस्ते ते हला।
नमाज में दुआ तशहुद में कायदे में वेही करे रब्बना इग़फिर ली वल वालिदैया वलिल मुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाह साईं मूंखे बख़्श, मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श, ओ क़यामत जे ॾियारे जॾहिं हिसाब किताब हुनजी बख़्श। हाणे हदीस में चए थो जेको माण्हू पंहिंजे वालिदैन लाइ दुआ घुरे थो नी दुआ क़बूल थिए थी। नमाज में हर नमाज में पंहिंजे माउ पीउ लाइ दुआ पियो घुरे, ऐं जेको माउ पीउ लाइ दुआ घुरे अल्लाह सॼियूं दुआऊं क़बूल कंदो। नमाज पढ़ंदो त दुआ घुरंदो न, नमाज पढ़ंदो ई कोन त किथां घुरंदो। नमाज में पाकाई थींदी, वल्लाहु युहिब्बुल मुत्तहिरीन। अल्लाह चए थो, अल्लाह से पाकाई वारनि खे पसंदि करे थो। अत्ताहरतु निस्फुल ईमान, पाकाई अधु ईमान आहे। नमाज पढ़ंदो त पाक रहंदो, नमाज पढ़ंदो त पाक रहंदो, नमाज न पढ़ंदो त परवाही न कंदो, पेशाब पाखाने जी का बि तारत न हूंदी। ऐं इहे पेशाब जा छंडा फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तंसिहु अनिल बौल, पेशाब खां बचायो पाण खे। जेको लॻंदो आहे न पेशाब रान ते लॻो, जिस्म ते लॻो, परवाही कान्हे का। फरमाए फ़इन आमत अज़ाबिल क़ब्र मिनो, मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया पेशाब जे छंडनि खां पाण खे बचायो, अक्सर क़ब्र जो अज़ाब हितां थींदो। माण्हू त मश्किल था सम्झनि। ॿी हदीस में चए थो पेशाब जे छंडनि जॻह ते बाह वांगुरु उहा फाटंदी, परवाही कान्हे का। पेशाब जे छंडनि जे करे हिकु त पलीती थी, पाकाई खां बचे थो, ॿियो धप थींदसि जिस्म में, धप वारो माण्हू कंहिंखे वणंदो न वणंदो। टियों बीमारियूं बि अथव, तव्हां डॉक्टर खां पुछोसीं बीमारी बि थिए थी, पर जेकॾहिं पेशाब करे तहारत कई, पाणी नथो मिले, भितर सां पथर सां वट कई, टिशू पेपर सां सफ़ा कई, इहो पलीती खां बची वियो, पाक रहियो, धप खां जिस्म बची वियो, बीमारियुनि खां बची वियो। केॾी वॾी फ़ाइदो आहे। नमाज़ पढ़ंदड़ इहे सभई शयूं ख़्यालु कंदो, नमाज़ न पढ़ंदड़ कंहिं शइ जी परवाह नथो। नमाज़ जी पाबंदी कयूं असां, नमाज़ में ग़फ़लत ऐं सुस्ती न कयूं। नमाज़ खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को। पनो आकिल में मदरसे जे तालिब इल्म खे भुलो, उतां जो रईस जो उलमा जी जमात जमीयतुल उलमा इस्लाम में शामिल जो, उतां जे MPA चवण ते अगवा कराए। जमात उते मौजूद हुई, थाणे ते मौलाना मोहम्मद सालेह इंडण साहिब ज़िले सखर जो अमीर आहे, वॾो दिलेर आहे, अल्लाह हुन में हिमत ॾिनी आहे। कल्ह खां वठी जेको थाणे ते मौजूदु आहे, नमाज़ हुते पढ़नि पिया। FIR कटियो न, FIR आहे छा? फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट। FIR ते फांसी थोरे ईंदी आहे। जेके माण्हू मालूम आहिनि तव्हांखे ॾसियूं था असांजे ॿार जे अगवा में हे मुलविस आहिनि, पुलिस FIR नथी कटे। अॼु अलामा राशिद महमूद हुकुम कयो आहे सखर जी जमात SP ऑफिस जे आलो, उते असां नमाज़ पढ़ंदासीं, जुमो ते अदा कंदासीं। उनखां पोइ असांखे रेलवे ट्रैक बंदि करणा पिया, नेशनल हाईवे बंदि करणा पिया, बहिराण हाईवे बंदि करणो पियो, जेको बि करणो पियो जमात फ़ैसिलो कंदी, या बबरलो बाईपास खां धरणो हणणो पियो। तव्हांजे ज़ुल्म जी इहा इंतिहा आहे जो हिकिड़ो माण्हू वञे थो FIR कटण लाइ, उहा नथा कटियो, उहा कमदारी पे करे पुलिस। हाणे जिते चओ पुलिस वारनि खे त कमदारी था कयो, त पोइ वरी गैरत चढ़ी थी वञे। तव्हां इहो जेको आहे जुमिलो चयो की तव्हांजे सिधा इंसाफ़ हुजो, तव्हांखे केरु छो चवंदो? तव्हांजे सिधा इंसाफ़ हूंदा, तव्हां छो चवंदा? FIR सां फांसी कान ईंदी, तव्हां कटियो, तव्हां बेगुनाह साबित कजो। कंहिंखे हक़ ॻाल्हि चओ त ॿुधण लाइ तयारु न आहे। हाणे जॾहिं इहा शइ थींदी आहे त पोइ अलाह जो अज़ाब ईंदो। बेग़र्ज़ बेलोस माण्हू में अलाह साईं जुरत ऐं हिमत ॾिनी आहे। जेकॾहिं उलमा काल ॾिनी त पोइ, ऐं वरी मथां 14 तारीख़ खां वठी अमुन कारवान कराची ॿुॾे बि असां वटि को बि निज़ाम कोन्हे, बरसाति थी वञे त को बि निज़ाम कोन्हे को। तव्हां इमारत इस्लामिया अफ़गानिस्तान में ॾिसो त सही, उते बरसाति थिए थी त बल्दिया जो वज़ीर माण्हुनि सां गॾु बीठो आहे। हे त असांखे लभनि ई कोन था, UC चेयरमैन ई नथो लभे जंहिंखे पुछां तव्हां कयो। वञी मिनिस्टर त परे ॻाल्हि रही, लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर त परे ॻाल्हि रही, तालके जो चेयरमैन परे ॻाल्हि रही, ज़िले जो चेयरमैन त ॾिठे नज़र न ईंदो, उहे त डायरेक्टर बल्दिया वारा तव्हांखे नज़र ई न ईंदा, पर पंहिंजे हद जो उहो चेयरमैन तव्हांखे नज़र कोन ईंदो। जॾहिं इस्लामी हुकूमत ईंदी त कोई इंसाफ़ थींदा। ऐं उते बि तव्हांखे गुज़िरियल जुमे ते बि ॾसियो, अफ़गानिस्तान में हिकिड़ी न्याणी अगवा थी, हिकिड़े कलाक में बाज़ियाब कई। हिते प्रिया कुमारी लाइ सालों साल पिया था रहनि वालदेन, ऐं ॾसिनि था त फिलहाणे माण्हुनि वटि आहे, ईअं बि न त नथा ॾसिनि, उते पुलिस चढ़ाई लॻी। हाणे ताज़ी ॿी छोकिरी ॾे भरचूंडी वारनि खे जेको आहे मियां जे लाइ चवंदा उन्हनि वटां गुम थी वई, तव्हां कुझु बि नथी थिए। अब ॾसिनि था 62 माण्हू, पुलिस चढ़ाई नथी करे। जॾहिं सज़ा न ईंदी त पोइ इहे बदमाशियूं थींदियूं। इन जज़ा सज़ा लाइ इहो निज़ाम बदिलींदड़ केरु आहे? अवाम जी सुजागी बदिलाईंदी। ग़रीब में जेतिरी पावर ऐं हिमत आहिनि, उनजे कहिड़ा करप्शन खां हथ कुझु बि। ज़ालिम खे हक़ु न चवण जे करे पावरफुल थींदो आहे, मज़लूम जी ख़ामोशी जे करे ज़ालिम पावरफुल थींदो आहे। अवा मरी वेंदासीं, केसि ताईं मरूं त हूअं ई पिया। बिजली जो तूफ़ान असां ते,
गैस जो बिल असां ते, सभई टैक्स ग़रीब मुलाज़िम ते के वॾे ते आहिनि। असांजे आर्मी चीफ खे कहिड़ी ख़बर पेट्रोल महांगो थो थिए, बिजली जो बिल महांगो थो थिए, गैस महांगी थिए थी, उनखे कहिड़ी ख़बर? चीफ जस्टिस खे कहिड़ी ख़बर? सदर वज़ीर आज़म खे कहिड़ी ख़बर? इन्हनि खे त अनलिमिटेड शयूं फ्री आहिनि। ग़रीब मुलाज़िम ते टैक्स आहिनि। IMF, UNO, अक़वाम मुतहिदा, इहे सभु यहूदियुनि जी हिकिड़ी लोंटियूं आहिनि। इन्हनि जूं हिकिड़ी जेका आहे ख़ुदि साख़्त आहिनि। हे सॼो यूरोप कल्चर वारे निज़ाम ते हलणु चाहिनि था। इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में आइन असां वारे ते अमल थिए थी, कुझु बि शइ न थींदी। इहे ज़ालिम ज़कात कढनि त को बि ग़रीब न हूंदो। सैयदना उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में केरु ज़कात वठण लाइ तयारु न हुजे, असां वटि ज़रूरत ई कोन्हे का। हाणे बि बुनेर में बाजोड़ में जो सैलाब आयो, छाजे करे आहे? उतां जी KPK जी हुकूमत में जेको आहे इमरान ख़ान जी हुकूमत 15 सालनि खां पई हले, 11 सालनि खां वठी उते दरिया जे पुलनि ते शाखुनि ते माण्हुनि घर ॾेई छॾियो। हाणे लुड़ंदा न ॿियो छा थींदा? सरकारी हदुनि ते पैसनि कमाइण लाइ पोइ जो आयो त सभई घर बि लुड़ी विया। पोइ उतां जी अवां सियासी मशीनरी न, उतां जा मदारिस, मसाजिद, तबलीगी जमात वारा गॾिजी करे उन्हनि जी जेका घर साफ़ पिया कनि। उते सोन, मीन, पैसा इहे सभु महफ़ूज़ रखनि पिया। वाह, धणी खे ॾींदासीं। मुफ्ती फज़ल गफ़ूर साहब जमियत उलमा इस्लाम जो उते नाइब अमीर आहे सूबे जो, उनखे हिकिड़े कुराड़े चयो वोट जी ज़रूरत ई मूं तोखे न ॾिनो, इमरान ख़ान वारे खे ॾिनो, अॼु मुंहिंजे घर जी सफ़ाई लाइ चई वठि 10 तालिब इल्म तुंहिंजो घर साफ़ कंदा। वोट लाइ असां कमी कोन पिया कयूं, तव्हां ग़रीबनि जा घर साफ़ थी वञनि, तव्हां दुआ कंदो। पेश सुबुह खां शाम ताईं ख़िदमतूं कनि पिया। अमानत ऐं दियानत दीन वारनि खां मिलंदो, ॿाहिरि मिलंदी काहे कान। तंहिंजे करे जेकॾहिं हुकुमरान न सुधरिया त पोइ इनशा अल्लाह अवामी इनक़लाब ईंदो ऐं इन्हनि खे गिचनि मां वठी इक़्तिदार जे कुर्सियुनि तां ख़तमु थींदा। केतिरा तव्हां मारींदा, केतिरनि खे तव्हां अंदरि कंदा, इहा तव्हांजे वस में ई न आहे। वाख़िर दावाना